लहू वतन के शहीदों का रंग लाया है, लहू वतन के शहीदों का रंग लाया है, उछल रहा है ज़माने में नायाऊं। दावत बिंदुस तकरीर जे लाइ क्लास 3 जे शागिर्द रसूल बख्श के तव्हांजी भरपूर तालियुनि में क्लास 3 जो शागिर्द रसूल बख्श। सलाम वालेकुम दोस्तों ऐं मुंहिंजा प्यारा उस्तादो। अॼु असां हिते पाकिस्तान जी आज़ादी जो ॾिहाड़ो पियो वॾी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं। हीउ ॾिहाड़ो सिर्फ़ु जशन जो न पर क़ुर्बानियुनि खे यादि करण जो पिणु ॾींहुं आहे। 1947 ईस्वी में लखनि माण्हुनि जूं क़ुर्बानियूं ठाहे जॾहिं मोहम्मद अली जिनाह जी क़ुर्बानी सां असांखे पाकिस्तान जो तोहफ़ो मिलियो। पाकिस्तान हिकु अहिड़ो मुल्क जिते मुस्लिम ऐं गैर मुस्लिम आज़ादी सां पंहिंजे दीन, पंहिंजी सक़ाफ़त ऐं पंहिंजी ज़ुबान सां सघनि सिंध पाकिस्तान जो अहम हिस्सो आहे। अॼु जॾहिं असांजे माण्हुनि असांजे अखाड़नि असांजे नौजवाननि उन वक़्तु वॾी बहादुरी ॾेखारी। अॼु जॾहिं असीं आज़ादी मल्हाई रहिया आहियूं, शायदि कयूं त असीं पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कंदासीं, तइलीम हासिलु कंदासीं, ईमानदारी सां कमु कंदासीं ऐं पाकिस्तान खे दुनिया जे बहितरीन मुल्कनि में शामिलु करण लाइ पंहिंजो